मट खुलिया न चरन के ढके सतियो सदको यो के लफ्ज चेव यो सदको पुट नोटो बचड़ा नमाज पढ़ न्याणी के चो तो पुट मथो ठक मथो उगाड़ो न कर बच्चा मथो उगाड़ो न कर न्याणी के चो तो बच्चा उरो खोले न हल छाती ढके हल यो सदको यो रुगे लफ्ज चेव न यो सदको पर तवा रात उथियो बचड़ा सुता पिया आहिनि पुटड़ा न्याणियूं सुतियूं पियूं आहिनि उन्हनि को सवड़ लही वई मथो कपिड़ो लही वियो मच्छर पिया खाइनि पिया चादर मथो अजरक पियल हो लही वियो मच्छर बचड़नि खे खाइनि था उहा चादर मथो विझो या सीअ खां सवड़ या रिली विझो इहो सदको जे घर वारी के गिरहड़ो ठाहे वात में विझो ये गाल वणी इहो सदको आहे गाल समझो रस्तो नहीं वञो पिया कंडो पियो आहे इहो कंडे खे रस्ते तां हटाए छॾियो मथां कंहिंखे पेर में कंडो लॻे इहो सदको आहे जेकॾहिं को पत्थर पियो आहे मथां कंहिंजो टायर बस्ट थी वञे कोको पियो आहे मथां कंहिंजो मोटरसाइकिल पंचर थी पवे उहो हटाए छॾियो हीअं टारी ॿेर जी डंगरी जी टारी हीअं लड़ी पई आहे रस्ते ते कंहिंजो पटको लही पवंदो या कटे छॾियो टारी कटे छॾियो बबुड़ जो वण रस्ते ते झुकियो पियो आहे इहा टारी कटे छॾियो कंहिंजो पटको लही पवे इहो बि सदको रस्ते सां अचूं था पिया को माण्हू बार खयूं थो अचे मथे ते ॾिसो था टोड़ वारो चाढ़ो झंडे वारो झंडो न वठिजो इहो पाण कंध ते लॻो सही बुखारी मुस्लिम में हदीस हज़रत अबू हुरैरा से रिवायत हो करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते यक़ीदु शैतान अला काफियत रस अहदिकुम इज़ा हुवा नाइमुन सलास उक़दिन यदरिबु अला कुल्लि उक़दतिन अलैका लैलुन तवीलुन फरक़ुत तेरे माण्हू सुम्हंदो आहे त शैतान उन जे क्यारी वटि अची पंहिंजा टे मंत्र पढ़ी फूक ॾींदो आहे क्यारी वटि मंत्र पढ़ी चवंदो आहे सुम्ह सुम्ह राति टिकी आहे सुम्ह सुम्ह राति टिकी आहे शैतान ये टे मंत्र टे गंढियूं पढ़ी उन ते शुकारे छॾींदो आहे छा सुम्ही पियो राति टिकी आहे इहो शैतान जो मंत्र अथव फ़क़ीरो जे तहज्जुद ते उथो था ऐं अंदर में सुस्ती थी थिए अदा सुम्ह अञा त देरि पई आहे अञा त इलाही देरि आहे इहो शैतान जो मंत्र अथव पोइ साईं फरमाइनि था फ़इन इस्तयक़ज़ फ़ज़कर अल्लाह तआला इन हल्लत उक़दतुन जेकॾहिं बानो उथी पियो ऐं उथी चयई अल्लाह अल्लाह बिस्तर खे छॾे अधु भेण उथी पई अधु भाउ उथी पियो बिस्तर खे छॾे अल्लाह जो नालो वरितई त हिकिड़ी ॻंढ खुली वेंदी आहे फ़इन तवद्दा इन हलत उक़दतुन वरी जेॾीमहिल वुज़ू कंदो आहे त पोइ ॿी ॻंढ खुलंदी आहे फ़इन सल्ला इन हलत उक़दतुन जेॾीमहिल उथी नमाज़ तहज्जुद शुरू कंदो आहे त हाणे उन जूं टई ॻंढियूं मंत्र वारियूं खुली वेंदियूं बानो अल्लाह जे हुज़ूरी में पहुची वेंदो فأصبح नशीतन तय्यबन नफ्स जेॾीमहिल सुबुह जो उथंदो त उन जो जिस्म हल्को हूंदो तरो ताज़ो हूंदो उन जे जिस्म बदन में हलकड़ाई हूंदी खुश खुश उथंदो राहत ऐं फरहत वारो थी उथंदो व इल्ला अस्बह खबीसन नफ्स कफलान पर जेकॾहिं न उथियो
तो उथंदो ते वाचन का गिग पई गिरंदस सुस्त कोता हिम्मत बदन उज़ो चपल जड़ो गरो पियो लगंदस सुस्त सुस्त उथंदो नेड़ो नेड़ो बदन हूंदुस उन्हें जे जिस्म में तरो ताज़गी न हूंदी। अरे दोस्तों या निशानियां ते शैतान जो मंत्र पढ़ियल पर भाग वारा आहिनि हे गफ़ारी फ़कीर हे करमी फ़कीर खुश नसीब जेकी रात थींदी मुझा मुर्शिद करीम सोना फरमाइंदा ते जेमल रात थींदी तहज्जुद जो टाइम थींदो तो फकीरन जे बिस्तरन ते जणो कंडा विछाइजी वेंदा उन्हनि खे सुख न ईंदो उन्हनि खे करार न ईंदो हाणे पंहिंजे पीढ़ीअ जे परचाइण जो वेलो अची वियो बेहद बख़्शिश जा कई बाबा कुञा जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया ओ बेहद बख़्शिश जा कई बाबा खुलिया जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया ओ तो न तलब कई व्याय नाम हलियादा तो न तलब कई व्याय नाम हलिया सुते सजण विया दाकल कान पई रात असरो पखिन रात नहीं बोली बाजारी तन जे कुर्ब कई थी रात